बदिन जे शहर सिराणी शहर जे रहवासी जेठानंद सिराणी प्रेस क्लब पहुंची साफ़िन अॻियां दाईंदे चयो त गुज़िरियल राति संदसि पुट चेतन जेको नाहे क्लास जो शागिर्द आहे शहर जे पेट्रोल साम्हूं दोस्तनि सां गॾु क्रिकेट रांदि खेॾे रहियो हो त सिराणी थाणे जो पुलिस एहलकार जुमन गेराणो ऐं संदसि दोस्त पुट खे वरगलाए पाण सां गॾु बदीन शहर वठी वञी पुट खे शराब प्यारे बदफेली जो निशानो बणाए पुट चेतन दास खे रेवेन्यू कॉलोनी भरिसां गोपांग पाड़े भरिसां फसुल में छॾे फरार थी विया। जिते पाड़े वारनि मुंहिंजे पुट खे ॾिसी असांखे इतलाह कयो जिते मुंहिंजो पुटु बेहोशी वारी हालत में असांखे मिलियो। हिन मुतालबो कयो त पुट सां बदफेली में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।